जीअं त मां पहिरियों हाजी खान मोहन साहब ऐं फारूक अहमद खे मुबारकबाद पेश कंदुमि ऐं उन खां पोइ आयल सभिनी मोदी मियाँ साहब जेके बि ॿिया अज़ीज़ अक़राब आयल आहिनि सभिनी खे ख़ुशि आमदीद चवंदुमि। जीअं त ही सोशल मीडिया जो दौरु आहे, जीअं मियाँ साहब बि अॻ में चई हो, जेतिरो माण्हू अॻे जलसनि में ईंदा हाणे तक़रीबन हर को फेसबुक ते मोबाइल ते ॾिसी करे ई माण्हू ॿुधे थो पियो। उन खां पोइ असांजे लाइ वधि में वधि असांजे लाइ इहो एज़ाज़ आहे त हाजी खान मोहम्मद असांजे इलाइक़े जो थी करे माना जेको आहे एतिरी कामयाबी माणी अथई ऐं असां उन खे दिली गहराइण सां अञा वरी ॿीहर बि मुबारकबाद पेश कयूं। ऐं हिकु सचो सिपाही गौस दरगाह आलिया मुल्तान शरीफ़ जी ड्यूटी ॾींदड़ ऐं ख़िदमतगार ऐं बिल्कुलु सची दिलि सां महिनत कंदड़ ऐं जेतिरो बि थी सघंदो आहे गौसे जमायत जे जिथे बि का मीटिंग हुजे काई बि हुजे उते जिथे बि सभिनी खे इकठे करण में जीअं हाजी मौलवी मोहम्मद आदम साहब ऐं हाजी खान मोहन साहब असांजे इलाइक़े में सभिनी माण्हुनि खे इकठे करण में कोशिशि कंदा आहिनि। असां बि कॾहिं न पुॼी सघंदा आहियूं पर चवंदा साईं तव्हां न ईंदव त असां तव्हां सां न ठहंदासीं। पोइ ॿियनि खे चवंदा आहियूं अर्ज़ु कंदा आहियूं त मिड़े माफ़ी मिली वेंदी आहे, पर मौलवी साहिबु चवंदा साईं तव्हांखे न छॾींदासीं। पोइ इन करे जेको आहे सो सभिनी खे असां सभिनी तव्हांजा दुआ कयूं, अलाह तव्हांखे कामयाबी अता फ़रमाए, अलाह तव्हांखे अञा वधीक जेको आहे सो ख़ुशि रखे। ऐं हिन जहिड़ो दौरु हले थो पियो, इन दौर जे हिसाब सां जेको अॼु जेके पाण गॾु थिया आहियूं, मां चवां थो इन खां वधीक पाण लाइ का ख़ुशिनसीबी न हूंदी जेको पाण गॾु थी करे सभिनी खे हाजी खान मोहन साहब इज़त अफ़ज़ाई बि ॾिनी ऐं सभिनी खे जेको आहे मिलाप बि कराइं, के पाण वाक़ुफ़ु हुयासीं के न बि हुयासीं। ऐं सभिनी जी जहिड़े महांगाई जे दौर में हिन में हिकु मिसाल हो जेको ख़ुशि नज़ारी जो माहौल पैदा कयईं, इन में असां हाजी खान मोहम्मद साहब जा शुक्रगुज़ार आहियूं। अलाह उनखे शाद आबाद रखे। हाज़रीन महफ़िल अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरियों त हाजी खान मोहम्मद खे जब फेसबुक ते 2 लाख फॉलोअर्स थियण ते मुबारकबाद पेश कयां थो ऐं फारूक अहमद ऐं साथियुनि समूरनि खे ऐं हाजी खान मोहम्मद जो शुक्र बि अदा कयां थो जंहिं पंहिंजे ख़ुशी जे मौक़े ते असांखे पाण वटि घुरायो ऐं उनजे तह दिलि सां शुक्र अदा कयां थो, शुक्रिया अदा कयां थो। हाई साहब जी महिनत का लिकल छुपल न आहे। हाई साहब पुराणे जेको बि नात खान जो टाइम ॾिनो आहे सचाई सां ऐं मोहबत इश्क सां ॾिनो आहे। सिर्फ़ु नात खान न आहे पर सियासी समाजी वर्कर बि आहे जेको महिनत करे थो पंहिंजे इलाइक़े वारनि जे लाइ। ऐं हाई साहब जे लाइ इहा वॾी एज़ाज़ आहे अॼु 2 लाख माण्हू 1 मिंट में हुनजी नात ॿुधनि था। इन खां वधीक एज़ाज़ ॿियो कहिड़ो थींदो? अॻे जलसा थींदा वधि में वधि 4,000 5,000 10,000 जो वधि में वधि मजमूओ थींदो, पर अॼु हुन जा 2 लाख माण्हू थियण उहे ॾिसनि था, इहो इन जे लाइ वॾो एज़ाज़ आहे। मां सम्झंदुमि इन खां वधीक एज़ाज़ उन जे लाइ कहिड़ो हूंदो। ऐं असां दुआ घुरूं त अलाह सां खेसि उमिरि में बरकत अता फ़रमाए ऐं शोहरत में इज़त में अञा वधीक इज़ाफ़ो अता फ़रमाए। महिरबानी, शुक्र। तमामु आयल मोज़िन खे अस्सलाम वालेकुम में भलीकार चवंदा पिया। ऐं नंबर 2 ॻाल्हि मां खान मोहम्मद चाचड़ साहब खे मुबारक पेश कयां थो पियो, जन पंहिंजी महिनत सां ऐं अलाह ऐं उन जे रसूल जी हमदो सना जेको आहे सो बयानु करे ऐं हीअ मंज़िल माणी आहे। मुंहिंजी दुआ आहे त आईंदा बि उहे कामयाबु थींदा ऐं ईअं हमदो सना करे हीअ बि मंज़िल माणींदा, पर जेका मथीं जेका दुनिया जेका क़यामत आहे उहा बि इंशाअल्लाह सुरख़ुरू कंदा। महिरबानी। तो दोस्तों ही दोस्तन की मेहनत है। अञा जेतरा भी दोस्त ॿुधनि था अॻिते इन हक़ जे पैगाम के शेयर कनि, ॿियनि दोस्तनि ताईं पहुचाइनि। तमामु सुहिणो ॾस ऐं रस्तो आहे फ़क़ीर साईं जन जो। अलाह साईं संदसि उमिरि में इज़त में इश्क में मोहब्बत में इज़ाफ़ो अता फ़रमाए। आख़िरी इन शेर सां इख़्तिताम कंदासीं असां पंहिंजे गुफ्तगू जो तो कोई आता है कोई जाता है इस दुनिया के मैखाने में, साकी की इनायत जारी है मेहमान बदलते रहते हैं। मदीने वारे साईं जे लाइ अलाह साईं दस्तरखानो सजाए छॾियो आहे। लखें आया रहिया खायूं पीयूं हलिया विया वरी ॿिया आया, वरी कॾहिं तव्हां असां बि हलिया वेंदासीं वरी ॿिया ईंदा। इहो महबूब जो ज़िक्र अज़कार क़यामत ताईं हलंदो रहंदो। अस्सलाम वालेकुम। इस मेहमाननि खे अस्सलाम वालेकुम। खान मोहम्मद चाचड़ जी अणथक महिनत आहे ऐं उन खां बाद में हूअं त हिन जी तमामु महिनत जेका आहे सभिनी जे साम्हूं आहे। ऐं सोशल मीडिया जो अॼु दौरु आहे, नंढे खां वठी ॿार वॾो नंढो ॿुढो सभु इन शइ खे आम इस्तेमालु पिया था कनि, पर उन में हिन खे मुहबत सां हिन जे पेज खे जेतिरे क़दुरु इहा मुहबत जी निशानी आहे। 2 लाख फॉलोअर 2 लाख माण्हू का मज़ाक न आहे।
ऐं हिन खे एतिरी पज़ीराई मिली आहे, हिन खे एतिरी मुहबत मिली आहे ऐं असां बि संदसि दुआगा आहियूं त अलाह सां हिन खे वधीक इज़तूं ऐं सॼी टीम खे जेको आहे सो इज़तूं बरकतूं ऐं तमामु जेको आहे सो उन्हनि खे इज़त अफ़ज़ाई नसीब फ़रमाए ऐं अलाह उनखे ख़ुशि ऐं आबाद रखे। ऐं उमेदु रखूं था त अञा बि वधीक हिन खे जो पेज जेको आहे सो पूरी दुनिया जे अंदरि हिन खे पज़ीराई मिलंदी ऐं हिन खे मुहबत ऐं इश्क सां इहे नातूं हबीब जी सना अल्लाह तबारक ताला जा हमद ऐं क़ीमती क़ीमती शाइर शाइरियूं ऐं लतीफ़ सरकार खे तमामु घणो ॻायो अथई। ख़ान मोहम्मद चाचड़ लतीफ़ सरकार खे एतिरो मुहबत ऐं इश्क सां ॻायो आहे जो असां वटि शाह साहिबु हिकिड़ो भिटाई पीर आयो, पोइ मूंखे पेज खोले करे हलाए ॾिनई, चई साईं हीउ किथां जो आहे? मुंहिंजो साईं त असांजे ॻोठ जो आहे, पनवाकल जो आहे, मुंहिंजो दोस्त आहे ऐं जेको आहे सोचे हिन खे घुरायो, मां हिन सां मिलणु चाहियां थो। असां साईं जन ॾे फ़ोन कईसीं पर साईं जन हिते हुआ कोन, ॿाहिरि हुया ऐं उनखे चयनि की हिन खे मां तमामु इश्क ऐं मुहबत सां ॿुधंदो आहियां। जेको हिन लतीफ़ सरकार जे हिन कलाम खे जे नात जी सूरत में जेको उजागर कयो आहे न, इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। वाई में त हर को ॿुधे थो पियो, शेरो शाइरी में हर को ॿुधे पियो, पर जेको हिन मौलूद में जेको आहे सो हिन खे अॻु भराई ॾिनी आहे, सो इन तमामु हिकिड़ो वॾो कमु कयो आहे। ऐं असां संदसि दुआगा आहियूं ख़ान मोहम्मद साहब जा, फर्ज़ंद जा ऐं पूरी टीम नजमुद्दीन निमाणो साहिबु ऐं ख़ैरुद्दीन जेका बि सॼी टीम साईं सां गॾु कमु करे थी, असां हुनजा दुआगा आहियूं। अल्लाह तबारक ताला हुननि खे ख़ुशि ऐं आबाद पंहिंजे महबूब जे सदके ख़ुशि कंदो। ऐं शाइर आहे हिकिड़ो, कंहिं शाइर चयो आहे, उनका मंगता हूँ जो मंगता मुझे होने नहीं देते। ऐं अल्लाह सां हिन खे जेको आहे सो कंहिंजो मोहताज बि न करे ऐं हिन खे तमामु इज़तूं ऐं जेको आहे सो नसीब फ़रमाए ऐं अल्लाह हुनखे ख़ुशि करे। असां संदसि दुआगा आहियूं। अॼु हाजी खान मोहम्मद चंद महिमाननि सां ख़ाननि आलमनि खे हिते घुरायो आहे। असां बि हुन सां गॾोगॾु मेज़बान हुजण जी सूरत में साईं गुलाम अब्दुल साहिबु, साईं मियाँ आबिद हुसैन इंढड़, सोरवर्दी साहिबु, सजादा नशीन दरगाह अलिया, बगोशेर बादशाह, साईं मौलाना मोहम्मद आदम साहिबु ऐं दादू ज़िले खां तशरीफ़ वठी आहे, जंहिंजी नात बि ॿुधीसीं तव्हां सां, साईं नूर अहमद अबड़ो साहिबु, फ़क़ीर महबूब अली, केतिरनि जा नाला खणो, शाह साहिबु वेठा आहिनि। सभिनी खे हिते असां अचण ते भली कार अचूं पिया, छो जो हीअ प्रोग्राम सिर्फ़ु ख़ान मोहम्मद जो न आहे, सना ख़ान सभिनी जो आहे। असांजे लाइ इहा ख़ुशी आहे जो हिन मीडिया जे दौर में शाह साहिबु हुनजी फ़र्ज़ंद महिनत करे एतिरा फॉलोवर ठाहिया। झर झंग जिथे किथे ख़ान मोहम्मद जो आवाज़ु इन करे पहुचे थो जो हू भलोड़नि उस्तादनि जो शागिर्दु आहे, उन महिनत कई आहे। जॾहिं ख़ान मोहम्मद असांजे हिन डिवीज़न सखर में सीनियर सना ख़ान किथे बि वेंदो आहे त पोइ यकीनन का ख़ुशामद को वधा कोन्हे हाजी हबीबुल्ला साहिबु, पोइ हाजी गुलाम मैसर ऐं उस्ताद जानन फ़क़ीर सभिनि जूं सिकूं लहंदियूं आहिनि। ऐं असांजे इलाइक़े में जेतिरो मान मर्तबो मां सम्झां थो सीनियर सना ख़ान जेके दुनिया खां गुज़री विया आहिनि, असां दावा सां चऊं था इन ॻाल्हि जो शाहिद मौलाना मोहम्मद आदम सिकंदरी साहिबु जना आहिनि, जेके हिन वक़्त ताईं बि सीनियर नात ख़ाननि खां वठी असां जहिड़नि जूनियरनि ताईं सभिनि जो ख़्यालु रखियूं पिया अचनि। कचो पको मां सम्झां थो ईअं उस्तादनि वटि उस्ताद जान फ़क़ीर ईंदा हूंदा जीअं पंहिंजे घरनि वञिबो आहे। सो उन्हनि जी महिनत कॾहिं रायगान न वेंदी, तॾहिं तव्हांखे तस्वीरूं साम्हूं नज़र अचनि पियूं टिनी शख़्सियतुनि जूं जंहिं सॼी ज़िंदगी महबूब जी सनाख़ानी में अर्पे छॾी। अॼु उन तसलसल खे बरक़रार रखंदे हाजी ख़ान मोहम्मद पंहिंजे जेको पेज झर झंग हर कंहिंजे घर मोबाइल फ़ोन जो दौरु आहे उहो पहुचायो आहे ऐं घर वेठे ॾिसण में सभु शयूं सभु आइटम मिलनि था। के आइटम वणंदड़ हूंदा आहिनि, के न वणंदड़ हूंदा आहिनि, पर उन में इहो आहे जो ॿुधंदड़नि जो पंहिंजो पंहिंजो ज़हन हूंदो आहे। महबूब सना त बिल्कुलु हिन पेज ते आहे ई आहे, पर दुनियादारी जे हवाले सां जेके शयूं नज़र अचनि पियूं, भलोड़ शाइरतनि में बहितरीनु किरदारु आहे असांजे अदा नजमुद्दीन इंढड़ साहिब जन जो। ऐं साईं असांजी तनज़ीम नात ख़ान इतिहाद जेको ठहियो हिन वक़्तु बि हले पियो, पोइ हाणे कहिड़े रंग में आहे छो जो असां हुन खां थोरो साइड आहियूं। उन में बि बहितरीनु किरदारु हाजी ख़ान मोहम्मद जो हुयो, आहे बि सही थी सघे थो ॿाहिरि खां जुदा कोन। ऐं वॾे में वॾो जस इहो ॾींदासीं असां पंहिंजे भाइटे अदी फारूक अहमद खे, जेको हीउ प्रोग्राम सर अंजाम ॾिए पियो। मां सम्झां थो हिन माण्हुनि खे ॿुधाइण जी का ज़रूरत कोन्हे त को ख़ान मोहम्मद जा फॉलोअर केतिरा आहिनि, इहे ॿुधण वारा केतिरा आहिनि, हर कंहिंखे मोबाइल हथ में आहे। सो हुन जो इहो किरदारु आहे जो चङो भलो चैनल टी वी चैनल बि मां सम्झो एतिरो ओबलाइज न कंदो हूंदो हिन शइ खे जेतिरो हिन फॉलो कयो आहे।
ऐं माण्हुनि ताईं जर जंग इहे शयूं पहुची वियूं आहिनि। वरी तव्हां असां ॾिसंदासीं त प्रोग्राम हिन वक़्तु त ईअं लॻे पियो ॼणो असांजो स्पीकर न आहे, आवाज़ु कंहिं ताईं पहुचे थो कंहिं ताईं न पहुचे पियो, पर जॾहिं हीअ सॼो सेटअप करे तव्हां असां ताईं पहुचाईंदा त पोइ इनशाला तमामु सुहिणो वेंदो। ऐं कहिड़ो जस पेश कयां, हिकिड़ो शेर हाजी खान मोहम्मद जे नाले कयां थो। हाजी गुलाम मैसर साहिब जो शेर आहे त नंढे लाकू नीमक नबी साईं जो खाई, संदसि दर ते आहियूं नंढा थी वॾा थिया, पिछाड़ी में पंहिंजे पुनल खे छॾे ॾियूं अहिड़ी बेवफ़ाई न थी या न थींदी। अगरि कंहिं बि आका संदो दर छॾियो आहे त पक ॼाण उनखे बि परवर छॾियो आहे। बुरे ऐं भले जी ख़ुदा खे ख़बर आहे, ख़ुदा खां गुझाई न थी या न थींदी। भली रोक भाऊ अञा ताईं त तुंहिंजी, सची ॻाल्हि काई न थी या न थींदी। ख़ुदा ऐं मोहम्मद कठे पाण में भई ॿिन्ही में जुदाई न थी या न थींदी। उस्ताद लियाकत चवंदो आहे हिन खे साईं मोबाइल जी ॼाण ई कोन्हे का, हुनजे पुट जो किरदारु त आहे पर ख़लीफ़ो नजमुद्दीन इंढड़, अदो ख़ैरुद्दीन इंढड़, इहा सॼी जेकी टीम आहे उन सभिनी जो बहितरीनु किरदारु आहे ऐं सुहिणे अंदाज़ सां सुहिणे नमूने हीउ प्रोग्राम वञे पियो। जंहिंखे मोबाइल हलाइण जी ख़बर हूंदी त फॉलोवर छा आहे, पेज छा आहे। असांजी त मोबाइल ते मां सम्झां थो 2-3 हज़ार हूंदा, पर एॾे लख आहिनि जेके ॾिसनि था त इहे लखे माण्हू हाजी खान मोहम्मद खे सुञाणनि था। पर अॼु उहे बि सुञाणबा जेके चहिरा अॼु अचनि था साम्हूं, यार हीअ त हमरा मुंहिंजो ॾिठल आहे। सो जेके परे खां आया उन्हनि